नाज़िम पासे वाक़े ॿुधाईंदा हलूं। निंदो शहर में पयल बरसात रहमत बदिरां ज़हमत बणिजी वई आहे। कढण रोड ते बरसात जो पाणी बीहजी वियो आहे, जंहिं करे दुकानदार तोड़े ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुर्तज़ा मल्हा। निंदो शहर में पयल अध कलाक जी बरसात रहमत बदिरां ज़हमत बणिजी वई। कढण रोड ते गोॾे जेॾो बरसाती पाणी जमे थी वियो, जंहिंजे करे दुकानदारनि, रिक्शा ड्राइवरनि तोड़े ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो आहे। टाउन इंतिज़ामिया बीठल बरसाती पाणी कढाइण लाइ को बि तहरीक न वरितो। टाउन इंतिज़ामिया जी नाअहली जे करे कढण रोड जेको आहे सो मुकमल बरसाति में ॿुॾियो वञे पियो। हिन वक़्तु बि मुकमल ॿुॾो पियो आहे। केरु बि अमलदार हितां टाउन जे ऑफिसर जे तरफ़ां कोन आयो आहे जो ही पाणी निकिरे। हिन वक़्तु अवाम शदीद मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। निदेशर जा शहरी हिन वक़्तु तमामु ॾुखी सूरतहाल में आहिनि। कुछ मिंटनि जे लाइ बरसाति वठी ऐं तव्हां निंदे शहर जो हाल ॾिसी सघो था। असां मोटरसाइकिल ते बीठा आहियूं, गाॾी बंदि थी वई आहे ऐं तंहिं हूंदे दोस्तनि खे ख़बर आहे त टाउन कमेटी में माहवार 10 लाख रुपया ईंदा आहिनि, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त ही टाउन कमेटी जी नाअहली। कल खां वठी बरसाति अधु कलाक पई आहे, जेको ही पाणी नथो निकिरे। टाउन कमेटी वारा 8 लाख रुपया खायो वेठा आहिनि, का पंहिंजी इंतिज़ामी न आहे। जेकी ही कल अधु कलाक जी बरसाति पई, असीं रक्षण वारा ॿार बचा खणी था अचूं, वीचारनि खे किथे लाहियूं, परेशान लॻा पिया आहिनि। सॼी आवाम परेशान लॻी पई आहे, जेको ही पाणी ज़रो बि नथो उन्हनि खां निकिरे। असीं रक्षा हलायूं था, असीं रक्षा हाणे रक्षनि जा इंजण ऐं गाॾियूं टोटल ॿुॾियो वञनि ऐं असीं ॿार बचो खणी अचूं। हितां लाहे ॿाहिरि लाहियूं था, हाणे ॿार बचो वीचारो हिते मुश्किलात जी तकलीफ़ूं ॾाढियूं, ऐं टाउन कमेटी जे इंतिज़ामिया खे गुज़ारिश था करियूं त असांखे पाणी निकाल करे ॾियो। हुननि DC बदीन ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त कढण रोड ते जमा थियल बरसाती पाणी जल्द खां जल्द कढाए ॾेई असांखे परेशानियुनि खां बचायो वञे। मुर्तज़ा मल्हा, आवाज़ TV न्यूज़, निंदो शहर।